सिंध यूनिवर्सिटी जामशोरो ऐं मुंहिंजे पोयां ही आर्ट्स फैकल्टीअ जी बिल्डिंग। हिन जामशोरे में अचण लाइ सिंध जी हर नौजवान जी ख़्वाहिश हूंदी आहे, छो त हिते हिन जे हंज में प्यार, मुहबत, इश्क ऐं शऊर आहे। तॾहिं त शाइर इम्तियाज़ आदिल सूमरे चयो त वार तुंहिंजा हवा थी उॾाए जिते, टहक ख़ुशबू करे थी विरहाए जिते, तोसां हूरुनि जी टोली आ घुमंदी जिते, मासा जीअरे जन्नत ॾिसण थो घुरां, मुंहिंजी दिलि थी चवे ॼाम शोरे अचां। चांड्रोकीअ में हितां जो ही मंज़र त ॾिस, चंड आयो चढ़ी आहे ज़ाहिर त ॾिस, पंहिंजे हॉस्टल जे कमरे खां ॿाहिरि त ॾिस, ॿांह कंहिं महिल अखियुनि जे खणंदीअ मथां, मुंहिंजी दिलि थी चवे ॼाम शोरे अचां। इश्क तुंहिंजे अची मूंखे इंसान कयो, सूंहं तुंहिंजे सिधो संग मुस्लमान कयो, मूं बि तोखे तके ताज़ो ईमान कयो, सिक ऐं सूंहं जा थोरा मञा, मुंहिंजी दिलि थी चवे ॼाम शोरे अचां, मुंहिंजी दिलि थी चवे ॼाम शोरे अचां।